JK बलोच न्यूज़ में खबरों ने अपडेट जो सिलसिलो जारी है। न्यू सईदाबाद में सिम नालो उथलण ऐं बरसात जे पानी जो तबाहकारियूं जारी। वधीक 8 ॻोठ ॿुॾी विया, सवें घर ड्रही पिया, हज़ारे माण्हू मुतासिर। लॾ पुलाण जारी। पाणी मेहरान हाईवे के मुख़्तलिफ़ हंधनि ते ॿोड़े छॾियो आहे। ऐलानियल लाचूं न पहुतियूं। राशन न मिलण करे माण्हू बुखनि में पाह थियण लॻा। सूरतहाल ख़ौफ़नाक थी वई। तफ़सीलन मूजिब न्यू सईदाबाद में कुंभ लीमा खां सिम नालो उथलण ऐं बरसात जो पाणी मथांनि खां तेज़ी सां अचण करे वधीक 8 ॻोठ बेगो काका, ॻोठ मीरजत लाशारी, ॻोठ इब्राहिम काका, ॻोठ बचल काका, ॻोठ परियो बीहण, ॻोठ गोलो जाखरो, ॻोठ रमज़ान खसकेली, ॻोठ महरम हाजाणो मुकमल तौर पाणी में ॿुॾी विया, जंहिं सबबि सवें घर ड्रही पिया। हज़ारे माण्हू मुतासिर थिया आहिनि ऐं उन्हनि पंहिंजी मदद पाण तहत ॿाहिरि निकिरी लॾ पलाण करे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं हलिया विया आहिनि। जाद वसाण जे रिपोर्ट मुताबिक़ न्यू सईदाबाद में सिम नालो उथलण ऐं बरसात जे पाणी जूं तबाहकारियूं जारी। वधीक 8 ॻोठ पाणी में ॿुॾी विया आहिनि, सवें घर ड्रही पट पइजी विया।